जय श्री झूलेलाल। भोपाल शहर जे सुंदरवन नर्सरी में चेटीचंड महापर्व जे उपलक्ष्य में 12-13 अप्रैल जो विशाल मेले जो आयोजन थिए पियो, जंहिंमें सिंध जे स्वरूप खां वठी सिंध जे खाधनि तक सभु कुछ हो। हिन मेले में तारक मेहता जी टप्पू सेना खां वठी वॾा वॾा कलाकार भी अचणा हुआ। मेले में अंदर वञी तव्हांखे गणपति बप्पा जा दर्शन थींदा, अॻियां सुहिणी सिंध जा दर्शन थींदा, जिते ॾिसण ईंदो कि असांजी मिठड़ी सिंधी मायूं सिंध में पंहिंजो घर कीअं हलाईंदी हुयूं ऐं असांजी सिंधी तूतारी जी भी झलक ॾिसण आई। हिन मेले में असांजी कुलदेवी ऐं इष्ट देव भगवान झूलेलाल जो मंदिर भी ठाहियो वियो, जिते पूज्य बहिराणा पूजन सां मेले जी शुरुआत थी, छोकी असां सिंधियुनि जो कार्ज बिन बहिराणे पूरो न थींदो आहे। हिते वॾी वॾी कंपनियुनि भी पंहिंजा एड लॻाया हुआ ऐं ॿारनि लाइ भी किड्स जोन लॻाया हुआ। अंदर हली फूड जोन भी हो, जिते सिंधी खाधनि सां गॾु ॿारनि लाइ फास्ट फूड हो, पर रौनक त असांजे सिंधी खाधनि जे मथां ई हुई। ॿिए पासे हिन प्रोग्राम में परम पूज्य साईं मनीष लाल साहिब जिन सां गॾु सिंधी यूट्यूबर ऐं मशहूर गायक भी हुआ। पर 13 तारीख़ जो हिते धूम मचण वारी आहे, छोकी हिते टप्पू सेना भी अचण वारी आहे।